सिहत खाते जी निंड सिंध में तबाही मचाई। पुलिस एहलकारनि खे मुद्दे ख़ारिज वैक्सीन लगाई वई आहे। केतिरा पुलिस एहलकार बेहोश। मां आहियां सिंधी न्याणी सिन्नाज़। ख़ैरपुर मीरस जी ख़बर शामिल कंदा हलूं। ख़ैरपुर जी पुलिस ट्रेनिंग सेंटर में सिंध जे सिहत खाते पारां पुलिस एहलकारनि खे मुद्दे ख़ारिज बूस्टर डोज़ लॻायो वियो आहे। मुद्दे ख़ारिज बूस्टर डोज़ लॻंदे केतिरा ई पुलिस एहलकार बेहोश थी पिया। तबियत बिगड़ंदे पुलिस एहलकारनि खे सिविल अस्पताल नियो वियो। पुलिस एहलकारनि मुतालबो कयो त सभिनी सेंटर्स ते वैक्सीन चेक कई वञे, जीअं इंसानियूं जानियूं ज़ाया थियण खां बची वञनि। ॿिए पासे मुद्दे ख़ारिज वैक्सीन इस्तेमालु कंदड़ मुलाज़िमनि ख़िलाफ़ हिन महिल ताईं का बि कार्रवाई न थी सघी। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ मुंहिंजो यूट्यूब चैनल सिन्नाज़ कराची खे सब्सक्राइब कंदा। मूंखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।